नसीराबाद प्रेस क्लब में भाउ जे ज़ुल्मनि खां पीरसन भेण जो पुट समेत एहतिजाज इंसाफ़ जी घुर। तफ़सीलन मूजिब नसीराबाद काठिया बाज़ार जी रहवासिण पीरसन औरत ख़ानज़ादी पंहिंजे पुट रियाज़ काठियो सां एहतिजाज कंदे चयो त मुंहिंजो भाउ ग़ुलाम कादिर उर्फ़ गुल मिस्त्री असांजी रिहाइश घर जी जाइ ते नाजाइज़ कब्ज़ो करण थो चाहे। हुन चयो त गुल मिस्त्री असांजे घर मथां कब्ज़े लाइ मुख़्तलिफ़ कोर्टनि में बि कूड़ा केस कया, जेका असांजे हक़ में फ़ैसिला आया जेके असां वटि मौजूदु आहिनि। उन्हनि चयो त गुल मिस्त्री ऐं उन जा पुट असांखे मोतबार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन चयो त गुल मिस्त्री काठियो माज़ी में बि नज़ीराबाद जे मंदर साड़ण केस जो जवाबदार आहे। हिन जो कमु ग़रीब माण्हुनि जे घरनि ते कब्ज़ा करे केस करणु आहे। इन्हनि अख़्तियारनि खां अपील कंदे चयो त गुल मिस्त्री काठियो ऐं उन जे पुटनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची